जोही भरिसां अणसुञातल फ़ौरन मोटरसाइकिल फुर करण दौरान गोलियूं हणी नौजवान खे मरणी करे छॾियो आहे। जोही थाणे जे हद ॻोठ चिंजाणी भरिसां अणसुञातल फ़ौरन नौजवान अली हसन पुट बसर मलाह जी रस्ता रोक करे मोटरसाइकिल फुर करे मौके तां फरार थी विया। ॿुधायो वञे थो त नौजवान अली हसन पुट बसर मलाह ॻोठ खां शहर ॾांहुं अची रहियो हो त जोही थाणे जे हद ॻोठ चिंजाणी वटि अणसुञातल फ़ौरन संदसि रस्ता रोक करे खांउस फुर कई। नौजवान पारां मज़ाहमत करण ते फ़ौरन गोलियूं हणी मरणी करण बाद खांउस मोटरसाइकिल फुर करे मौके तां फरार थी विया। नौजवान खे जोही जे तहलके अस्पताल में तिबी इमदाद ॾियण बाद गणती जोगी हालत में सेवण अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जरत आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे जोही खां, जिते अणसुञातल फ़ौरन मोटरसाइकिल फुर करण दौरान गोलियूं हणी नौजवान खे मरणी करे छॾियो आहे। ॿुधायो वञे थो त नौजवान अली हसन पुट बसर मलाह ॻोठ खां शहर ॾांहुं अची रहियो हो त जोही थाणे जे हद ॻोठ चिंजाणी वटि अणसुञातल फ़ौरन संदसि रस्ता रोक करे फुर कई। नौजवान पारां मज़ाहमत करण ते गोलियूं हणी खेसि मरणी करण बाद फ़ौरू मोटरसाइकिल फुर करे मौके तां फरार थी विया। नौजवान खे जोही जे तहलके अस्पताल में तिबी इमदाद ॾियण बाद वधीक इलाज लाइ सेवण अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जरत आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।